मोहब्बतूं लाज़वाल बि थियनि त लामहदूद बि थियनि। मोहब्बतूं उञायल चपनि जी उञ बि उॼाइनि त आसरवंद अखियुनि जी तड़प बि ख़तमु कनि। पर के मोहब्बतूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जिन में न चपनि चुमण जी चाहत हूंदी आहे ऐं न वासींग वारनि में आङिरियूं फेराइण जी का हसरत हूंदी आहे। पर उन्हनि मोहब्बतनि में समायल हूंदो आहे अज़ीम मक़सदु। अॼु सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते ही तस्वीर हलंदी रही आहे ऐं मूं हिन तस्वीर जे अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़नि ते सॼो ॾींहुं विलोड़ियो आहे। ॻोढ़ा उन इंसान जा आहिनि जेको माण्हुनि सां मुहबत करे थो। ही ॻोढ़ा उन आशिक़ जा आहिनि जेको धरतीअ सां प्यार करे थो। ये ॻोढ़ा उन माण्हूअ जे अखियुनि मां वहनि पिया जंहिंजे ॾाॾे हिन क़ौम खे घणो अरसो अॻु जीअण जो दग सेखारियो हो। अचो त सभई गॾिजी उन्हनि ॻोढ़नि जो भरम रखूं। अचो त उन माण्हूअ सां गॾिजी रोड ते लेटी पऊं। इहे उहे माण्हू आहिनि जेके वक़्त जे यज़ीज़नि सां टकराव खाई सघनि था। इहा ई उहा मोहबत आहे जंहिंखे बका हूंदी आहे, जंहिंमें कुसजण जी तमन्ना हूंदी आहे, जंहिंमें पाण अर्पण हक़ जो होको हूंदो आहे। न कजरनि अखियुनि जे नेणनि जो निहार जो ओसीड़ो हूंदो आहे, न सन्हड़ियुनि चेलनि में भाकुर जी ख़्वाहिश हूंदी आहे। अॼु जॾहिं अहिड़नि अड़बंग आशिक़नि ते सोचियां थो त मुंहिंजे चपनि ते बि लफ़्ज़ सिंध जो विर्द शुरू थियो वञे। कहिड़ी छिक आहे धरतीअ जे इश्क में जो माण्हू मरण लाइ तयारु थियो वञे। जेतोणीकि ज़िंदगी ॾाढी प्यारी हूंदी आहे पर धरतीअ जो इश्क ज़िंदगीअ खां वधीक प्यारो थियो वञे।